सिंध मां एहसास महरूमी ख़त्म करण ऐं मुल्की एके लाइ ज़रूरी आहे त सिंध नेशनल पार्टीअ जे 8 नुक़्तनि खे तस्लीम कयो वञे। सेनेट खे बाख्तियार करे मुल्क जे अवाम लाइ बराबरी जे बुनियाद ते फ़ैसिलनि जो इख्तियार ॾियणु। सुप्रीम कोर्ट जे जजनि जी मुक़ररीअ में बराबरी। परॾेही मुल्कनि में तालीम जी सहूलतनि में हिक जेतिरी स्कॉलरशिप। सिंधु दरिया ते सिंध जो हक़ तस्लीम करे को बि डैम न ठाहियो वञे। मिसिंग पर्सन खे आज़ाद कयो वञे। मुल्क जे हर शोबे फ़ौज, ख़ारजा, रांदियुनि, तालीम, इंटेलिजेंस इदारनि ऐं ॿिनि वफ़ाक़ी इदारनि में बराबरी जे बुनियाद ते नुमाइंदगी। सिंध में आयल हर तरह जे गैर क़ानूनी धारनि खे सिंध मां निकाली ॾिनी वञे। सिंध मां निकिरंदड़ वसीलनि तेल, गैस, कोयले ऐं ॿिनि मेदिनियात ते सिंध जो हक़ तस्लीम कयो वञे।